नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी खां ख़बर ॾींदा हलूं त भरياروڊ पुलिस पारां शहरी करीम बख्श सोलंगी खे गिरफ्तार करे मथस शराब जो केस दाख़िल करण खिलाफ़ ڀرياروڊ रेती पाड़े जे रवासी औरतन मुसामात हाजरा सोलंगी, सुमरो सोलंगी, रहीम सोलंगी ऐं ॿियनि जी अॻवाणी में पुलिस खिलाफ़ सख़्त एहतजाज मुज़ाहिरो करे औरतन ڀرياروڊ पका चांग रोड ते वाक़े थाणे जे गेट अॻियां टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो। भरिया सिटी पका चांग रोड 3 कलाक ब्लॉक थी वियो। मुज़ाहिरीन पुलिस खिलाफ़ एहतजाज दौरान थाने जो घेराव करे पुलिस खिलाफ़ सख्त नारेबाज़ी कई, जॾहिं त पुलिस सां चकरियुनि जे दौरान हिक औरत अनम सोलंगी बेहोश थी वई। ॿिए पासे एहतजाज कंदड़ औरतनि मीडिया अॻियां दाईंदे चयो त पुलिस असांजे नौजवान खे बिला जवाज़ खंभी संदुसि मथां शराब हथ अचण जो कूड़ो केस दाख़िल कयो आहे, जॾहिं त पुलिस असां खां 1000 रुपया रिश्वत तलब कई आहे, न ॾियण ते केस दाख़िल कयो वियो आहे। ॿिए पासे राब्ते करण ते SHO ڀرياروڊ माशूक अली कीरियो ॿुधायो त एहतजाज कंदड़ सोलंगी बिरादरी जा माण्हू ख्वाहिशी ऐं ॿिनि समाजी बुराइनि में मुलविस आहे। असां सुबुह रेती पाड़े ते छापो हणी करे जवाबदार खे 10 बोतलनि कचे शराब समेत पकड़े केस दाख़िल कयो आहे। असां औरतनि ते कोई तशद्दुद नाहे कयो। हिननि पंहिंजे माण्हुनि खे छॾण जे लाइ थाणे जो घेराव कयो आहे। ॿिए तरफ़ DSP भरिया अब्दुल समी वैसर धरणे वारे हंधि पहुची एहतजाज कंदड़ औरतनि खे इंसाफ़ जी ख़ातिरी ॾियारण ते धरणो ख़त्म करायो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।